अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु रहंदियूं आहिनि। फाइनली आफ्टर लॉन्ग टाइम तव्हां सभिनीनि सां गॾु हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहियूं। प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ, ऐं नाइट लाइफ में तव्हां सां थींदियूं आहिनि खोड़ सारियूं कचहरियूं। तव्हांजो कॉल्स शामिलु कंदा आहियूं, तव्हांजो प्यारियूं प्यारियूं ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॻाल्हियूं जेको आहे असां ॿुधंदा आहियूं, तव्हांजे दिलनि जा हवाले सां ॿुधंदा आहियूं। ऐं इन्हनि खां अलावा जेके बि माण्हू चाहींदा आहिनि त उहे पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में असांखे ख़ूबसूरत शेरो शाइरी ॿुधाइनि या को ख़ूबसूरत को कलाम ॿुधाइनि, त उहो बि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। छो जो सॼो ॾींहुं जेको आहे असां कहीं न कहीं मसरूफ़ियात में हूंदा आहियूं, कहीं न कहीं कमनि सां हूंदा आहियूं। राति जो इहो टाइम हूंदो आहे जॾहिं असांखे टाइम मिलंदो आहे त असां जेको आहे थोरो जेको आहे थोरो मतिलबु मूड असांजो फ्रेश थिए, माइंड असांजो फ्रेश थिए, उन लाइ थोरी इंटरटेनमेंट जी ज़रूरत हूंदी आहे। या त कोई माण्हू सॉन्ग्स खे लाइक कंदो आहे, सॉन्ग्स ॿुधंदो आहे, या कोई माण्हू शोज़ खे लाइक कंदो आहे, शोज़ ॾिसंदो रहंदो आहे। सो असांजी कोशिशि रहंदी आहे त तव्हां जेको इहे 2 कलाक कढंदा आहियो पंहिंजी ज़िंदगी जी मसरूफ़ ज़िंदगी मां, जेके तव्हां इहे 2 कलाक कढंदा आहियो, इन में जेको आहे तव्हांखे असां का सुठी इंटरटेनमेंट ॾियूं। ऐं इन सुठी इंटरटेनमेंट लाइ असांजी कोशिशि रहंदी आहे त सुठा सुठा गाना बि असां प्ले कयूं, जेके तव्हां ॿुधो ऐं तव्हां फ्रेश थी वञो, तव्हांजो माइंड रिलैक्स थी वञे। ऐं उन खां अलावा को ख़ूबसूरत टॉपिक रखंदा आहियूं जंहिं ते तव्हां डिस्कस कयो, जंहिं ते तव्हां ॻाल्हायो। ज़ाहिर आहे इंसानु जॾहिं का शइ ॾिसे थो या 2 कलाक कंहिं शइ ते इंसानु ॾिए थो, त उन में इंसान खे का नॉलेज बि मिलणु खपे, उन मां को इंसान खे को फ़ाइदो बि मिलणु खपे। त असां जेको आहे तव्हांजा इहे 2 कलाक जेके तव्हां असांजा ॾिसंदा आहियो, इहे बिल्कुलु बि वेस्ट न आहियूं कंदा। इन में तव्हांखे एंटरटेन बि कंदा आहियूं ऐं नॉलेज जो बि ॻाल्हियूं तव्हां ताईं असां पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं, ताकी तव्हां जेको आहे भरपूर तरीक़े सां इहो प्रोग्राम इंजॉय कयो। असां सभिनीनि जी कोशिशि रहंदी आहे। सो हींअर बि असां जेको आहे तव्हांजो कॉल्स बि शामिलु कंदासीं, तव्हां सां कचहरी बि कंदासीं। ऐं तव्हांखे प्रोग्राम जो फॉर्मेट त ख़बर आहे त तव्हां कॉल करे छा कंदा आहियो, या त तव्हां को सुठी शेरो शाइरी ॿुधाईंदा आहियो, या त को गानो ॿुधाईंदा आहियो, या त टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियो। सो तव्हां ते आहे डिपेंड त तव्हां छा बेटर तरीक़े सां करे सघो था। प्रोग्राम जो नालो बि तव्हांखे ख़बर आहे त नाइट लाइफ। उन खां अलावा अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो बि तमामु सुठो आहे, ऐं उहो असांजी ज़िंदगीअ सां रिलेटेड ई आहे। ऐं उहो जॾहिं हुन ते असां डिस्कस कंदासीं त यकीनन उन ते इलाही माण्हुनि खे अवेयरनेस मिलंदी, इलाही माण्हुनि खे जेका ख़बर न आहे उहा ख़बर मिली वेंदी। सो असांजो टॉपिक जेको आहे उहो आहे अहसासे कमतरी ते। त बेसिकली अहसासे कमतरी आहे छा, ऐं इहो कॾहिं थींदो आहे, ऐं कंहिं तरीक़े सां थींदो आहे, इहो तव्हां असांखे ॿुधाईंदव। त अहसासे कमतरी लाइफ जो कहिड़ो अहिड़ो स्टेप ईंदो आहे जिते इंसानु अहसासे कमतरी जो शिकार थी वेंदो आहे, ऐं इहो आहे छा, इन खां बचणु कीअं खपे, इहो सही आहे या ग़लति आहे, इन ते तव्हां जेको आहे असां सां ॻाल्हाईंदव, पंहिंजा राय शामिलु कंदव। छो जो हर इंसान जी जेका मैंटलिटी आहे उहा डिफरेंट हूंदी आहे, हर इंसान जी सोच डिफरेंट हूंदी आहे, हर इंसान जी सोच में डिफरेंट आइडियाज़ हूंदा आहिनि, डिफरेंट ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सो उन ते तव्हां सभिनीनि जा आइडियाज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं, तव्हां सभिनीनि जा राय पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं, ताकी ईअं न जो माण्हू हिकिड़ो चवे त न हिन सही न चयो आहे, हिन ग़लति चयो। त असां सभिनीनि जी राय शामिलु कंदो। कंहिं हिकिड़े जी त तव्हांखे सम्झ में ईंदी न, एटलीस्ट मुंहिंजी नथी अचे त कंहिं कॉलर जी सम्झ में अचे, उन कॉलर जी नथी अचे त सेकेंड पर्सन जी अची वेंदी, मतिलबु कंहिं जी ॻाल्हि तव्हांखे यकीनन ज़हन में वेही रहंदी। सो हींअर जेको आहे टाइम थियो आहे, कॉलर आहिनि असां सां गॾु? अच्छा, सो टॉपिक तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो। अहसासे कमतरी हिकु अहिड़ो मौज़ू आहे जेको हली रहियो आहे हिन दुनिया में। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके अहसासे कमतरी जो शिकार आहिनि। उन खां कीअं बचणु खपे, या उन खां परे कीअं रहणु खपे, या असांखे अहिड़ो छा करणु खपे जो असां इन मर्ज़ इन खे चइजे, या को बीमारी चइजे, या कुझु बि इन खे चइजे, उन खां असां परे थी रहूं। ऐं इहो जेका अहसासे कमतरी वारो जेको सीन आहे, इन खां माण्हू परे ई हुजे त सुठी ॻाल्हि आहे। छो जो इहो जॾहिं के इंसान जे अंदरि अची वेंदो आहे त पोइ उनखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु ॾाढी मुश्किल लॻंदी आहे, ऐं मुश्किल थी बि वेंदी आहे। तव्हां कुझु बि कंदा आहियो, को बि अहिड़ी शइ कंदा आहियो, उन में तव्हां सेटिस्फाइड न हूंदा आहियो। जॾहिं तव्हां कोई कमु कंदा आहियो, कुझु बि अहिड़ी शइ कंदा आहियो, त तव्हांखे उन में डाउट रहंदो आहे त इहो अलाए मां करे सघंदमि, अलाए न करे सघंदमि। छो जो तव्हां अहसासे कमतरी जा शिकार हूंदा, तव्हांजे अंदरि पंहिंजो कॉन्फिडेंस लेवल न हूंदो। सो सभिनीनि खां पहिरियां त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में जेको बि कमु कयो था, कुझु बि कयो था, पहिरियां त तव्हां कॉन्फिडेंट हुजो कुझु बि करण खां अलावा। पोइ उहो इनशाला पाण ई थींदो। तव्हां कंफ्यूज़ रहंदो त उहो कमु तव्हांजो कॾहिं बि न थींदो। सो प्रोग्राम जा फर्स्ट कॉलर आहिनि, ॾिसूं था त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा केरु आहिनि, किथां? जी नादिर मैथलो को ॻाल्हायां, खैरपुर खां। नादिर मैथलो फ्रॉम खैरपुर मीरस, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अमन। ख़ुशि लॻा पिया आहियो तव्हां? प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। ठीक ठाक बिल्कुलु। प्रोग्राम में जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे?
न मां हाणे आयो आहियां। अच्छा, टॉपिक असांजो इहो आहे त एहसास कमतरी छा आहे ऐं उहो इंसान खे कॾहिं थींदी आहे? एहसास माना जॾहिं की इंसान ग़रीब खे ॾिसंदो आहे तॾहिं माना इंसान खे एहसास थींदो आहे। अच्छा, एहसास कमतरी। चलो तव्हां ॿुधिजो, इहो टॉपिक स्पेशली सम्झो तव्हांजे लाइ ई हूंदो। तव्हांखे सम्झ में अची वेंदो त एहसास कमतरी जे इंसान खे ख़बर न हूंदी त इहा आहे छा शइ, उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी। पंहिंजा डिफरेंट कॉलर्स पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हिन खां अलावा टॉपिक आहे असांजो एहसास कमतरी। एहसास कमतरी जो शिकार असांखे कॾहिं बि न थियणु खपे। असांखे हमेशह पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिव 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 ऐं क्लियर रहणु खपे। जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिव क्लियर ऐं बिना कंहिं टेंशन जे, बिना कंहिं गुस्से जे, बिना कंहिं लालच जे या बिना कंहिं मतलब परिस्थिति जे हूंदासीं, सो असांजी ज़िंदगी तमामु बहितरीनु ख़ुशहाल ऐं ख़ूबसूरत गुज़रंदी रहंदी। असां पाण परेशान थी वेंदासीं त असांजी ज़िंदगी एॾी सही तरीक़े सां गुज़रे कीअं थी, आख़िर असां हेॾो छा था कयूं। सो तव्हां इहो कंदव जो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिव रहंदो। ज़िंदगी में पॉज़िटिव हुजण जो हिकिड़ी रीज़न इहो बि आहे, छो जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पॉज़िटिव रहंदा आहियो त तव्हांजे लाइ हर शइ करण जो जेको आहे आसानी रहंदी आहे। कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾिसो त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे। ज़ुल्म आहे असां सां अवांजी महफ़िल में, अवांजी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। अस्सलाम वालेकुम भाॼी, मां अजमेर पिया ॻाल्हायां। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। सभिनीनि खपे न त इहो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु, ख़ूबसूरत तव्हांजो अंदाज़, ख़ूबसूरत तव्हांजी शेरो शाइरी। आख़िर तव्हां पंहिंजो ख़ूबसूरत नालो बि ॿुधाए छॾियो हाणे। शुमाइला हिनोर खपे ॻाल्हायां। थैंक यू सो मच तारीफ़ लाइ। नालो बि तव्हांजो शुमाइला एॾो ख़ूबसूरत नालो आहे, माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत। तव्हां पाण बि आहियो, सो तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम था चऊं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां आए करे हेॾी ज़बरदस्त तव्हां पंहिंजी एंट्री ॾिनी प्रोग्राम में। सो यकीनन तव्हां असांजो टॉपिक बि ॿुधो हूंदो। जी, टॉपिक ॿुधो आहे। मां चवंदमि त जेको टॉपिक जे हवाले सां मां इहो चवंदमि त माण्हू आहे त ॿुधी ॻाल्हि ॿुधनि, हुन ते एतबार कनि। जे न त माण्हू जे ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि या न ॻाल्हि ॿुधी करे वञनि त एतबार न आहिनि कंदा, त हुन में माण्हू हिनजो शिकार थी वेंदियूं आहिनि। त हिनजे लाइ माण्हू हिकु ॿिए जी ॻाल्हि ॿुधनि त उहे एतबार कनि। ॾिसो त अॼुकल्ह मोबाइल जे लॻा पिया आहिनि, दौर लॻो पियो आहे त न कोई कंहिंखां पुछे थो, न कोई कंहिं निहारे थो, न नज़र थो रखे त छा आहे छा नथो थिए, छा थिए थो। त उनजे लाइ मां इहो चवंदमि त महिरबानी करे पाण में हिक ॿिए सां दोस्ती कयो, हिक ॿिए सां प्यारु कयो, हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधो ऐं बसि मां इहो ई चवंदमि। छा ॻाल्हि आहे तव्हांजी, केॾो प्यारो ॻाल्हाईंदा आहियो तव्हां। मां त तव्हांजे ॻाल्हाइण जी फैन थी वियमि माशाल्लाह। तमामु सुठो अंदाज़ माशाल्लाह तव्हांजो। को शेरो शाइरी ॿुधाइणु चाहींदो? शेर त ख़ैर तव्हां ॿुधाए चुकियो, कोई गानो ॿुधाईंदो असांखे? जी, मां सॉन्ग ॿुधायां थी, बिल्कुलु तव्हांखे डेडिकेट कंदमि। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। जी ॿुधायो गानो। कॉल डिस्कनेक्ट थी वई। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार, ख़ुशामदीद ऐं भली करे आया। सो जेको आहे तव्हां गानो ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु गानो हुयो, तमामु सुठी हुनजी शाइरी हुई। कोशिशि रहंदी आहे त अहिड़ा गाना ॿुधायूं तव्हांखे जंहिंसां तव्हां इंटरटेन थियो। असांजी कोशिशि इहा आहे तव्हांखे इंटरटेन कनि, तव्हांजो माइंड फ्रेश कनि, तव्हांखे ख़ुशि रखनि। ऐं ज़िंदगी जो तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो हिसो आहे ख़ुशि रहणु। छो जो अॼुकल्ह जे दौर में जेको आहे न, ख़ुशी थोरी घटि थी वई आहे। टेंशन्स, मसइला, प्रॉब्लम्स ऐं गुस्सा ऐं अलाए छा 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 त ख़ुशी वीचारी की हिकिड़ी कुंड में पई आहे। सो हुनखे ज़बरदस्ती असां आणींदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी में त अचु तुंहिंजो बि हिते कमु आहे। सो असांजी कोशिशि इहा ई रहंदी आहे जेका तव्हांजी ख़ुशी कुंड में पई आहे हुनखे असां फ़ौरन खणी अचूं, तव्हांजी ज़िंदगी जे विच में अची आणियूं असां। सो इन सां असांजी जेका आहे कोशिशि आहे ऐं उमेदु आहे त तव्हां सभु ख़ुशि थींदा हूंदव। असांजी जेका बि टीम जी महिनत आहे उन सां जेको आहे तव्हां इंटरटेन थींदा हूंदव। वेल, असांजो टॉपिक हुयो अॼु जो, उहो इहो ई हुयो त एहसास कमतरी छा आहे ऐं इंसानु इहो एहसास कमतरी जो शिकार कॾहिं थींदो आहे। एहसास कमतरी मां बि तव्हांखे थोरो एक्सप्लेन करे छॾियां त अहिड़ी शइ आहे जॾहिं तव्हां कंहिंखे ॾिसंदा आहियो ऐं जॾहिं उहो इंसानु, चलो मां पंहिंजी एक्सप्लेनेशन तव्हांखे थोरी देरि खां पोइ ॾींदमि। फ़िलहालु असां पंहिंजे कॉलर जी एक्सप्लेनेशन शामिलु था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु आहिनि, किथां? ज़ुबैर अहमद सलोर पियो ॻाल्हायां, कराची खां। कीअं आहियो, ठीकु ठाकु आहियो? अल्लाह जो रम, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाकु, तव्हांजूं दुआऊं आहिनि। बिल्कुलु ठीकु ठाकु, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं।
टॉपिक तव्हां ॿुधो आहे असांजो अॼु जो? हाँ बिल्कुलु मायूसी जेको आहे तव्हांजो ॿुधायांव थो एहसास कमतरी। एहसास कमतरी बिल्कुलु जी, छा चवणु चाहींदो हिन जे बारे में? एहसास कमतरी में असांखे हरगिज़ न रहणु घुरिजे, छाकाणि त मायूसी कुफुर आहे। हाँ दुनिया असां जेका उहा उमेदुनि ते क़ाइमु आहे। बिल्कुलु असांखे जेको आहे सुठी उमेद जेको आईंदे जो वक़्तु हुजे उन लाइ सुठी उमेद रखणु घुरिजे। असां महिनत कंदासीं त इंशाअल्लाह ताला असां लाइ बहितर थींदो। बिल्कुलु जेको बिल्कुलु बि असांजो ॾींहुं ईंदो असां इहा उमेद रखूं इहो असांजे लाइ बहितर थींदो, असांजे लाइ सुठो नसीब खणी ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह, तमामु सुठो राय तव्हां पंहिंजो असांजे प्रोग्राम में शामिलु कयो। कोई शेर ॿुधाइणु चाहींदो, कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? अच्छा, कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सके थो। सो तमामु सुठी उन्हनि पंहिंजी राय शामिलु कई। इन सां गॾु गॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त जॾहिं कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम म्यूट कजो, ताकी तव्हांखे मां पहिरियां ई इंफॉर्म करे छॾियां। पोइ तव्हां जॾहिं कॉल डिस्कनेक्ट थी वञे तव्हां चओ त यार इन्हनि त असांखे ॿुधायो ई न, असांजी कॉल डिस्कनेक्ट करे छॾियनि, त तव्हां टीवी जो वॉल्यूम पहिरियां म्यूट कंदव। उन खां पोइ अहिड़ी प्लेस ते वेंदो जिते तव्हांजो नेटवर्क प्रॉपर अचे ऐं मोबाइल जो क्रेडिट बि तव्हांजो एतिरो हुजे जो तव्हां टॉपिक ते बि ॻाल्हाए सघो, पंहिंजी शेरो शाइरी ॿुधाए सघो, गानो ॿुधाए सघो या कुझु डेडिकेट बि करे सघो। एतिरो क्रेडिट जो हुजणु लाज़मी आहे। सो इहे जेके आहिनि कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि नंढियूं नंढियूं असांजे प्रोग्राम जो जेके आहिनि इहे ज़रूरी आहिनि, इन्हनि जो ख़्यालु तव्हांखे रखणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त उन्हनि पंहिंजी राय शामिलु कई त इंसान खे जेको आहे मायूसी, जॾहिं इंसान खे एहसास कमतरी जो शिकार थींदो आहे त उहो पंहिंजे तरफ़ां जेके शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां जेको आहे न मायूस थी वेंदो आहे त हर शइ इन वटि आहे या इन वटि हर शइ आहे मूं वटि न आहे, त इन सां मायूसी बि जेका थी वेंदी आहे। त उहा बि कुफ़र आहे, असांखे न करणु खपे। असांखे हमेशह पंहिंजी कोशिशि जारी रखणु खपे। थींदो अक्सर इहो आहे जो असांजो जेको साम्हूं वारो आहे जेकॾहिं उन वटि सभु कुझु आहे या उन वटि इलाही शयूं आहिनि या उन वटि उहो सभु कुझु आहे जेको तव्हां वटि न आहे, त असां छा थी वेंदा आहियूं एहसास कमतरी जो शिकार। ऐं असां चवंदा आहियूं त इहो सभु कुझु असां वटि छो न आहे, असां वटि बि इहो सभु कुझु हुजणु खपे हा। पर तव्हां इहो सोचींदा कयो त उहो उन वटि जेको आहे उहो कीअं आहे, किथां आयो आहे, छा थियो आहे, उन छा अहिड़ो कयो जो उन वटि सभु कुझु आहे, या अहिड़ी मूं में कहिड़ी कमी आहे जो मूं वटि इहे सभु शयूं न आहिनि। पहिरियां त तव्हां उहो सोचींदा कयो, उन खां पोइ तव्हां इहे ब्लेमिंग्स कंदा कयो त न मूं वटि बि इहे हुजणु खपनि ऐं हुजणु खपनि हीअं हूअं। सो इहे ॻाल्हियूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में विहारणु खपनि। ॿी ॻाल्हि इहा हूंदी आहे हिन में त जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त जेका शइ उहो करे उन वटि हर शइ आहे ऐं तव्हां बि सभु कुझु कयो था पोइ बि तव्हां वटि कुझु न आहे, त पोइ तव्हां एहसास कमतरी जो शिकार थींदा आहियो। सो इहो बि असांखे न आहे करिणो। तव्हां पंहिंजी महिनत जारी रखो, तव्हां पंहिंजी कोशिशि जारी रखो। नसीब जी ॻाल्हि आहे, तव्हां चाहे जेतिरो बि कुझु करे वठो, पर हिकिड़ी शइ तव्हांजे नसीब में न आहे, उहा तव्हां भले उन जे पोयां मरी वञो तव्हांखे न मिलंदी, पर जेकॾहिं तव्हांजे नसीब में आहे त तव्हांखे ईज़ीली उहा शइ मिली वेंदी। सो हिन थोरे टाइम में एतिरो लेक्चर काफ़ी हुयो जो हाणे जेको आहे प्रोग्राम में टाइम ते हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो तव्हां बि ॾिसो। अच्छा, कॉल जो जेको आहे कॉल आहे असां सां गॾु, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु आहिनि, किथां? बासाबर मांजो टो नवाब शाह खां। नवाब शाह खां तव्हां कॉल कई आहे, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। मौसम कीअं आहे नवाब शाह जो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु सेट प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। ऐं अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी हा, एहसास प्रोग्राम जी तरफ़ां एहसास कमतरी जो। बिल्कुलु बिल्कुलु, छा चवणु चाहींदो? बहितरीन आहे तव्हांजो, माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू। कोई शेरो शाइरी ॿुधाइणु चाहींदो, कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? न, तव्हां बसि गानो ॿुधाए छॾियो को ख़ूबसूरत ख़ूबसूरत गानो। जी हा। चलो, कंहिंखे डेडिकेट कंदव? जी हा। कंहिंखे? मुंहिंजो चाचो अब्दुल रहमान। जी बिल्कुलु, तव्हांजे चाचे अब्दुल रहमान खे असां को ख़ूबसूरत गानो प्ले कंदासीं, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिलु थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। सो इहो हुया असांजा कॉलर ऐं उन्हनि असांखे चयो त तव्हां तमामु सुठो टॉपिक रखियो आहे, इन ते डिस्कशन करणु खपे। सो डिस्कशन बिल्कुलु कंदासीं इन ते, पर फ़िलहालु असांजे प्रोग्राम में टाइम थी वियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग। ओके जी, कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सघे थो। तव्हां ॿीहर कॉल करे सघो था, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। कॉल कयो, पंहिंजे राय जेका आहे असांजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलियो ऐं तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजे ज़हन में आहिनि उहे ॻाल्हाए सघो था। काई कंफ्यूजन जेका तव्हां पुछणु चाहियो उहो तव्हां पुछी सघो था, टॉपिक ते ॻाल्हाए सघो था। एहसास कमतरी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखां बचणु इलाही ज़रूरी आहे ऐं जंहिंजा शिकार अॼुकल्ह माण्हू कुझु घणा ई आहिनि। इन सां तव्हांजो पंहिंजो नुक़सानु आहे जेकॾहिं तव्हां एहसास कमतरी जो शिकार आहियो।
छो जो जॾहिं इंसानु इन मर्ज़ में अची वेंदो आहे त पोइ उन जे लाइ पंहिंजी लाइफ स्पेंड करणु वाक़ई मुश्किल थी वेंदी आहे। उहा जेको बि शइ कंदो आहे उनखे उहा ग़लति लॻंदी आहे या उहा शइ उनखे सही नाहे लॻंदी या उहा शइ में उहो कंफ्यूज़ हूंदो आहे या उहो उन शइ मां मुतमइन नाहे हूंदो। सो कॉलर हिन सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां? जी क्या मां पिया ॻाल्हायूं, तानिया सोलंकी थी ॻाल्हायां। तानिया सोलंकी, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी सभु कहिड़ा तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी आवाज़ तक ॿुधो आहे। एहसास करणु खपे, इहो एहसास आहे न? एहसास करणु त खपे, पर एहसास कमतरी छा आहे? छा खे चइबो आहे? जी एहसास कमतरी छा खे चइबो आहे ऐं इहो तव्हां ॾिठो आहे कि इंसान जे अंदरि? कॉल डिस्कनेक्ट थी वई। अच्छा, मां पंहिंजे व्यूअर्स खे पहिरियां त ॿुधाए छॾियां, शायदि उन्हनि खे टॉपिक सम्झ में नथो अचे। टॉपिक एहसास न आहे त एहसास छा आहे। एहसास हिकिड़ो टॉपिक आहे, उहो रखंदासीं असां पंहिंजे प्रोग्राम में। एहसास कमतरी छा आहे? एहसास कमतरी उहा शइ हूंदी आहे जॾहिं असां कंहिं इंसान खे ॾिसी करे कॉम्प्लेक्स थींदा आहियूं या जेको आहे कंहिं इंसान खे ॾिसी करे पंहिंजनि शयुनि ते ख़ुशि न आहियूं हूंदा, सिर्फ़ु उन जे कढ लॻा पिया हूंदा आहियूं त इन वटि जेको आहे उहो बि असां वटि हुजे। ज़रूरी न आहे त जेको उन वटि आहे उहो तव्हां वटि बि हुजे, ज़रूरी न आहे जेको तव्हां वटि आहे उहो उन वटि बि हुजे। ईअं नाहे हूंदो। इन सां जेको आहे असां कंफ्यूजन में हूंदा आहियूं त न असां वटि बि इहो सभु कुझु हुजे जेको इन वटि आहे, जेको शयूं इन वटि आहिनि उहे सभु असां वटि बि हुजनि। इनखे चइबो आहे एहसास कमतरी। सो इन जो जेको इंसानु शिकार थींदो आहे उहा शइ ग़लति आहे। असांखे ईअं न करणु खपे। हाणे मूंखे लॻे थो तव्हांखे टॉपिक सम्झ अची वियो हूंदो। सो कॉलर इन सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां? मां मुश्ताक डायरी थो ॻाल्हायां मदीने में। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठे पार त कॉल कई आहे। तव्हां प्रोग्राम में वेलकम था चऊं। तव्हांखे कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया माशाल्लाह, संग सां गॾिजी वई प्रोग्राम माशाल्लाह सुठो आहे तव्हांजो, ज़बरदस्त। थैंक यू सो वेरी मच। वॾी महिरबानी। अवांजा कुर्ब आहिनि, थोरा आहिनि अवांजा। टॉपिक जेको आहे असांजो तव्हां उहो ॿुधो आहे? जी टॉपिक ॿुधा, पर टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं न हींअर। थोरो असां बिज़ी आहियूं, बसि ईअं प्रोग्राम में कॉल करे फर्स्ट टाइम कॉल करे एड थियासीं। चलो थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया ऐं कॉल कई। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूवर्स, ये हुया असांजा कॉलर जेके पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी में हुया, पर जेको आहे तभी बि उन्हनि कॉल कई। त इहा बि उन्हनि जी महिरबानी आहे जो उहे एॾे बिज़ी टाइम में बि, एॾे बिज़ी शेड्यूल में बि असांखे कॉल कंदा आहिनि। इन में बि सुठी ॻाल्हि आहे इलाही। सो टॉपिक जेको हुयो उन ते बि ॻाल्हाईंदा रहंदासीं असां टाइम टू टाइम। ऐं गाना त तव्हां ॿुधी रहिया हूंदो, गाना यकीनन तव्हांखे पसंदि अची रहिया हूंदा, छो जो असां पंहिंजे व्यूवर्स जी पसंदि जे मुताबिक़ ई सॼी प्लेलिस्ट जेका आहे उहा ठाहे रखी आहे। सो वरी असां सां गॾु हिकिड़ा कॉलर आहिनि, ॾिसूं था त हाणे असां सां गॾु केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकातहू। अदी छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजो दुआऊं आहिनि। किथां कॉल कई आहे तव्हां ऐं पंहिंजो नालो बि ॿुधाए छॾियो। जी अदी मीर मोहम्मद मुगेरी फ्रॉम दुबई। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे असां। टॉपिक वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे माशाल्लाह, वेरी नाइस। थैंक यू सो वेरी मच। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी अदी। छा चवणु चाहींदो? अदी जेको टॉपिक रखियो आहे तमामु ज़बरदस्त टॉपिक आहे। जेको आहे त माण्हू जलन न करे, इहा ॻाल्हि आहे त अलाह हुनखे ॾिए थो। तव्हां पंहिंजो कोशिशि में क़ाइमु रहो, अलाह साईं अव्हांखे बि बिल्कुलु ॾींदो। वेरी गुड। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हाणे माण्हू पराओ बिल्डिंग ॾिसी पंहिंजो झूपड़ी त न ठाहींदो, हिन में कोशिशि कंदो इहो त माना महिनत पंहिंजो कंदो, इनशाला उन जहिड़ो ई थी सघे थो। मतिलबु बुलंद रखे। ज़बरदस्त। छा तव्हां मिसाल ॾिनी ऐं इन मिसाल में जेके आहिनि तव्हां सॼे जवाब जो आंसर हुयो। सो थैंक यू सो मच। मुंहिंजो दोस्त तव्हांजो प्रोग्राम ॾिसे पोइ फरमान भुट्टो फ्रॉम सखर तो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, उनजी बि महिरबानी जो असांजो टीम खे अवांजे डायरेक्ट करे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू सो मच अदा प्रोग्राम में शामिल थिया तव्हां। थैंक्स फॉर कॉलिंग। सो इहो हुया असांजा कॉलर जंहिं असांखे जेको आहे ॿुधायो त उन्हनि जा दोस्त बि असांजा प्रोग्राम ॾिसनि पिया। सो थैंक यू सो मच जेके जेके प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया ऐं जेके जेके प्रोग्राम ॾिसी करे टॉपिक ते जेको मतिलबु ॿुधो था तव्हां उन ते ज़रूरु अमल बि कजो। सो हींअर जेको आहे टाइम थियो हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो। सो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसूं था। बस अॼु खिलिया आहियूं तो साज मिलिया आहियूं। बस अॼु खिलिया आहियूं तो साज मिलिया आहियूं।
खे पालियो ॿुधल सदियनि खां सीने में असां प्यास खे पालियो ॿुधल सदियनि खां सीने में एहसास खे ताती दे दर्दन में पलिया आहियूं तो साज मिलिया बस अॼु खिलिया आहियूं तो साँझ मिलिया आहियूं न पुछ प्यार जा पंधड़ा न पुछ प्यार जा पंधड़ा केॾा न रुलिया आहियूं तो साज मिलिया आहियूं बस अॼु खिलिया आहियूं तो साज मिलिया आहियूं सो गानो तव्हां ॿुधो हुयो ब्रेक खां पहिरियां यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां इंजॉय कयो हूंदो तमामु बहितरीनु गानो हुयो इन खां अलावा जेको असांजो टॉपिक हुयो उहो बि तमामु बहितरीनु हुयो ऐं टॉपिक खां पहिरियां बि हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ई चवणु चाहींदमि त इंसानु हमेशह अलाह पाक कंहिंखे इक्वल नाहे ठाहियो हर इंसानु जेको आहे हिकु जहिड़ो नाहे हूंदो जीअं 5 ई उंगलियूं बराबरि न आहिनि हूंदियूं त ईअं ई इंसानु बराबरि न आहिनि हूंदियूं इंसान सां गॾु जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे बराबरि न आहिनि हूंदियूं थोरो फ़र्क़ु हूंदो आहे सो जेकॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त तव्हां वटि हर शइ मौजूदु आहे तव्हां हिकिड़ो तव्हांजो लेवल आहे या तव्हां हर शइ खां जेको आहे अलाह पाक तव्हांखे नवाज़ियो आहे त कॾहिं बि पंहिंजे पाण खे ईअं न फील कराइजो जेको जंहिं वटि कुझु बि न आहे जेको इंसानु तव्हां खां घटि आहे कॾहिं बि हुनखे फील न कराइजो त तव्हां कुझु आयो ऐं उहो कुझु बि न आहे सो कॉलर इन सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अॼु काल खां दिल्ली जी अदा कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे दुआ लॻी पिया अलहमदुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी सॼी टीम ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो दुआऊं आहिनि मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां मुंहिंजी टीम बिल्कुलु ठीकु ठाकु आहे अलहमदुलिल्लाह अलहमदुलिल्लाह प्रोग्राम में जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे जी जी हा छा चवणु चाहींदो बसि असां चऊं था त जेको आहे सो मायूसी माण्हू न करे हा हिमत करे माण्हू मायूसी करणु कुफर आहे हिम्मत करे मायूसी करणु कुफ्र आहे बिल्कुलु तमामु बहितरीनु माशाल्लाह कोई शेर ॿुधाइणु चाहींदो को गानो ॿुधाइणु चाहींदो असांजा ॿाहिरि आहिनि उन्हनि खे असां जेको आहे सो हितां जेको आहे मैसेज ॾियणु चाहियूं था हा कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो तव्हां हाजी करम अली ॾियारी को ऐं शेर मोहम्मद ॾियारी को वाह वाह सही बख्श आहे अली ॾियारी को छा मैसेज ॾींदव इन्हनि सभिनीनि खे तव्हां ऐं सूफ़ी कलाम को शाइर ॿुधाइजो अदी चलो सही आहे सूफ़ी कलाम असां वटि अवेलेबल हूंदो त बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिलु थिया थैंक्स फॉर कॉलिंग जी व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त इंसान खे हमेशह कॉन्फिडेंट हुजणु खपे हमेशह इंसान खे जेको आहे हुन ते ख़ुशि रहणु खपे त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे जेको तव्हां वटि आहे तव्हां उन सां ख़ुशि हुजो ॿी ॻाल्हि इहा त कॾहिं बि तव्हां जॾहिं कुझु आयो कंहिंखे फील न करायो त तव्हां कुझु आयो ऐं अॻिलो तव्हांजे अॻियां कुझु बि न आहे हमेशह कोशिशि कयो त तव्हां हुनखे इन तरीक़े सां ट्रीट कयो इन तरीक़े सां डील कयो जो हुनखे फील न थिए त तव्हां वरी का तौप आयो ऐं उहो कुझु बि न आहे सो कॉलर इन सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम और ठीक है आप लोग ठीक ठाक आप कौन और कहाँ से बात कर रहे हैं मैं कराची से बात कर रहा हूँ मैडम कौन बात कर रहे हैं शकील बात कर रहा हूँ मैं शकील टीवी का वॉल्यूम प्लीज म्यूट कर दीजिए वरना कॉल डिस्कनेक्ट करनी पड़ेगी बिकॉज आपका आवाज़ और मेरा आवाज़ वहाँ पे बिल्कुल वो हो रहा है मैं आपसे कहना ही चाह रहा था आप लोग इतना बन ठन के बन सवर के हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई नेटवर्क इशू थी सके तो सो जॾहिं बि कॉल कयो तव्हांखे मां चवंदी रहंदी त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे कॉल कंदा कयो न त कॉल डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे इहो ई थियो असांखे कॉल डिस्कनेक्ट करणी पई प्रोग्राम में सो लास्ट कॉलर जेके असांजा आहे उन्हनि जो तव्हां चवणु ॿुधो त इंसान खे कॾहिं बि मायूस न रहणु खपे त मां इहा ॻाल्हि पंहिंजी पहिरियों कंप्लीट करे वठां त इंसान जेको आहे कॾहिं बि जेके तव्हां आहियो उहो कॾहिं बि हमेशह तव्हां सां गॾु जेको आहे तव्हांखे लॻे थो उहो तव्हां खां घटि आहे त उनखे तव्हां कॾहिं फील न कराइजो छो जो हिकिड़ो गुरूर इंसान गुरूर जो सर हमेशह नीचे हूंदो आहे ऐं गुरूर अलाह पाक खे त पसंदि ई न आहे त तव्हांखे कॾहिं गुरूर बि न करणु खपे वेल कॉलर आहिनि असां सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम
वालेकुम अस्सलाम। अभी छा हाल आहे? ठीक ठाक। अदा केरें किथां? अभी आसिफ अली पियो ॻाल्हायां काज़ीमन मां। काज़ी अहमद मां कॉल कई आहे। माशाल्लाह तव्हां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं असां। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? महिरबानी अभी महिरबानी अभी तमामु बहितरीन शो तव्हांजो ऐं अंदाज़ जेको आहे तव्हांजो तमामु बहितरीन आहे। थैंक यू सो मच। टॉपिक भी तव्हांजो तमामु बहितरीन आहे। वॾी महिरबानी। टॉपिक जे बारे में छा चवणु चाहींदव? टॉपिक जे बारे में मां इहो ई चवणु चाहींदुसि त असांखे जेको आहे सो पंहिंजी महिनत करे ऐं पाण जाखोड़ करे उन हद ताईं पहुचणु खपे। ईअं न थिए जो असां ॿिए कंहिं दोस्त खे ॾिसी करे जेलसी कयूं, इहो मुनासिबु न आहे। कोशिशि करणु खपे त पाण महिनत करे असां उन हद ताईं पहुचूं। हाँ बिल्कुलु 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 माशाल्लाह तमामु बहितरीन, तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो ऐं तमामु सुठो हिकिड़ो तव्हांजो सम्झो इहो मैसेज बि हो असांजे व्यूवर्स जे लाइ। को शेर ॿुधाइणु चाहींदो, को गानो ॿुधाइणु चाहींदो? अभी गानो तो फिलहाल कोन थो अचे, बाक़ी गानो तव्हांजो जेके प्लेलिस्ट आहे तमामु बहितरीन आहे ऐं असांखे तमामु बहितरीन थो लॻे ऐं माशाल्लाह तव्हांजो अंदाज़ मूंखे जेको आहे न तमामु बहितरीन थो लॻे। माशाल्लाह अल्लाह सां ख़ुशि करे तव्हांखे तव्हांजी टीम खे। आमीन आमीन। तव्हां बि हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं ईअं ई कॉल्स कंदा रहो प्रोग्राम में, ईअं ई शामिलु थींदा रहो ऐं तव्हांजी कॉल्स जो असांजो वाक़ई इंतज़ारु रहंदो आहे असांखे, छो जो तव्हां जहिड़ा कॉलर्स जेके प्रोग्राम में न सिर्फ़ु शामिलु थींदा आहिनि बल्कि प्रोग्राम जे टॉपिक जेको प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन ते बि भरपूर तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ख़ुशामदीद ऐं भली करे आया। सो असांजे प्रोग्राम जो जेको अॼु जो टॉपिक आहे उहो आहे एहसास कमतरी। एहसास कमतरी इंसान खे कॾहिं थींदी आहे ऐं छो थींदी आहे ऐं इन जा छा नुक़सानात आहिनि इहे त तव्हां ॿुधी चुकिया ई हूंदव ऐं इन ते यकीनन तव्हां अमल बि कंदव। जेकॾहिं तव्हां इन ते अमल कंदव त इन में तव्हांजो ई फ़ाइदो आहे। असांजो कमु आहे सिर्फ़ु तव्हां ताईं हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज पहुचाइणु, अमल करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं तव्हां फ़र्ज़ु अमल कंदव त ख़ुशि रहंदव हमेशह ऐं ईअं बि असांजी दुआ रहंदी आहे त तव्हां हमेशह ख़ुशि आबाद मुस्कुराईंदा खिलंदा रहो। ज़िंदगी आहे को असां वटि जेको आहे सो ख़बर न आहे असांखे त इहा केसि ताईं असां वटि आहे, कोई गारंटी न आहे हिन जी। सो इन ज़िंदगी नंढड़ी ज़िंदगी खे असांखे ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़ारणु खपे, न की कटणु खपे असांखे। सो कॉलर इन सां गॾु ॾिसो त कहिड़ा आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरें किथां? अली हुसैन चांडियो पियो ॻाल्हायां पाक आर्मी खां। वाह वाह ज़बरदस्त। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह खैरियत आहे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि। बिल्कुलु ठीक ठाक आहियूं असां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? थैंक यू। बिल्कुलु टॉपिक ॿुधो आहे एहसास कमतरी। एहसास कमतरी बिल्कुलु। जी छा चवणु चाहींदो? एहसास कमतरी आहे कि माण्हुनि खे मायूस न हुजणु खपे ऐं जो बि आहे उन कोशिशि करे ऐं नामुमकिन वारी ॻाल्हि न आहे। थैंक्स अलाह। बस ये सूफियाना कलाम जीअं ॿुधायो था इहे ॿुधायो। सूफियाना कलाम तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। थैंक यू प्रोग्राम में शामिलु थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर जिन तमामु सुठो ॻाल्हायो प्रोग्राम में टॉपिक सां रिलेटेड ई उन्हनि ॻाल्हायो त इंसान खे हमेशह जेको आहे कोशिशि करणु खपे त तव्हां अॻिले जंहिंखे तव्हां फॉलो था कयो या जंहिंखां तव्हां इंस्पायर आहियो या जंहिंखे ॾिसी तव्हां एहसास कमतरी जो शिकार था थियो त तव्हां उन वटि वञी पहुचो। हमेशह उहो मैग्नेट न थियो जो तव्हां उन कंहिं ॿिए मैग्नेट खे वञी चिपको। तव्हां हमेशह उहो मैग्नेट थियो जो माण्हू तव्हांखे अची तव्हां सां अटैच थियनि। सो हमेशह इंसान खे पंहिंजे जेको आहे उन में सब्र ऐं ख़ुशि ऐं अलाह जो शुक्र करणु खपे। जॾहिं इंसान वटि शुक्र नाहे हूंदो त उन वटि कुझु बि नाहे हूंदो। हमेशह जेको बि तव्हां वटि आहे, थोरो आहे, घणो आहे, सुठो आहे, किनो आहे, जेको बि आहे तव्हांखे शुक्र करणु खपे। कॉलर इन सां गॾु ॾिसूं था त कहिड़ा आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरी किथां? कैसे हो? ठीक ठाक खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी कौन और कहाँ से बात कर रहे हैं? बड़ा चिनार से मोहम्मद मेहदी बात कर रहा हूँ। मोहम्मद मेहदी साहब आप प्लीज़ टीवी का वॉल्यूम म्यूट कर दीजिए ताकि आपकी और हमारी कन्वर्सेशन सही से हो सके। जी आपका प्रोग्राम मैंने देखा है, बहुत अच्छा है। टीवी
का वॉल्यूम म्यूट कर दीजिए। नहीं किया आपने टीवी का वॉल्यूम म्यूट तो इसीलिए हमें कॉल करनी पड़ी आपके डिस्कनेक्ट, बिकॉज जब तक आप टीवी का वॉल्यूम म्यूट नहीं करेंगे ना आपको मेरा आवाज़ प्रॉपर आ पाएगा ना आपका आवाज़ मुझ तक पहुंच पाएगा। तो इसलिए हमें एक ही लास्ट ऑप्शन रह जाता है और वो ऑप्शन होता है कॉल कट। सो पंहिंजे व्यूवर्स खे जेको आहे मां इहो ई पई चवां त इंसान खे हमेशह शुक्र सब्र शुक्र सां रहणु खपे। जॾहिं तव्हां वटि हिकिड़ी शइ तव्हां हुनजो बि शुक्र अगली नेमत जो दरवाज़ो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी एतिरी शइ जो शुक्र कयो था त तव्हां वटि ॿी शइ ऑटोमेटिक अची वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां शुक्र नथा कयो ऐं बेशुक्रा था थियो नाशुक्रा था थियो या सब्र नथा कयो त सॼी ज़िंदगी तव्हां जेको आहे इन ई में नाशुक्री में ई गुज़ारे थकिजी पवंदो। पोइ चवंदो अच्छा छा अहिड़ो था कयूं जो असांखे कुझु मिले नथो। सो कॉलर आहिनि असां सां गॾु ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोहम्मद साजिद भुट्टो पिया ॻाल्हायां पीर जो ॻोठ मां। साजिद भुट्टो साहब कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ठीक शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। असां टॉपिक ॿुधो आहे तव्हां? टॉपिक बि ॿुधो आहे एहसास कमतरी है प्रोग्राम। एहसास कमतरी बिल्कुलु। छा चवणु चाहींदो? एहसास कमतरी जो शिकार तॾहिं थींदो आहे माण्हू जॾहिं पोयां मौत सुठी न मिलंदी आहे काॾे। मौत सुठी लॻंदी आहे तॾहिं एहसास कम अच्छा तॾहिं एहसास कमतरी जो शिकार थींदो आहे न। हाँ बिल्कुलु 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 सही। अच्छा को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदो? गानो या शेर त ॿुधाइणु चाहींदासीं पर माशाल्लाह तव्हांजो होस्टिंग जो अंदाज़ ॾाढो सुठो पियो लॻे। मूं इन करे कॉल कई। थैंक यू सो वेरी मच तव्हां पाण इलाही सुठा आहियो। इन करे तव्हांखे असांजो अंदाज़ सुठो लॻो। जेको इंसान पाण सुठो हूंदो आहे उनखे हर शइ ऑटोमेटिक सुठी लॻंदी आहे। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स इहो आहे असांजो कॉलर जंहिं जेको आहे असांखे तमामु सुठी पंहिंजी राय शामिल कई प्रोग्राम में कॉल कई ऐं एप्रिशिएट कयो। त असां बि तव्हांजा बेहद थोराइता हूंदा आहियूं जो तव्हां असांखे कॉल कंदा आहियो एप्रिशिएट कंदा आहियो प्रोग्राम। छो जो तव्हांजे लाइ महिनत तव्हांजे लाइ सॼियूं शयूं जेके बि प्रोग्राम में थियनि पियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ त आहिनि ताकी तव्हां एंटरटेन थियो तव्हां ख़ुशि रहो। तव्हांखे ख़ुशी ॾियण लाइ तव्हांखे ख़ुशि करण लाइ असां इहे प्रोग्राम्स रखंदा आहियूं। सो वरी असां सां गॾु हिकिड़ा ख़ूबसूरत कॉलर आहिनि ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक अदा। केरु किथां कॉल कई आहे? अतीश पाकर वॾो थो ॻाल्हायां मीरू खान शहर मां। माशाल्लाह कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई। ॿ रीज़न थी सघनि था या त नेटवर्क इशू या त क्रेडिट इशू। सो हींअर जेको आहे असांजे प्रोग्राम में टाइम थी हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसूं था। छननम छनन कई पायलिया मुझ दिल कई सफा घायलिया। छननम छनन कई पायलिया मुझ दिल कई सफा घायलिया। मन मोही तड़ रागणी तू गम प गरे गा सा। दाना दो दाना दाना दो दाना दाना दो दाना चोटो तुह जो वाह वाछा गाल कया। चाल तुह जी नवाबी आहे चा कया तारीफ मां। छनन छनन कई पायलिया मुझ दिल कई सफा घायलिया। मन मोही तड़ रागणी तू गम प गरे गा सा। दाना दो दाना दाना दो दाना दाना दो दाना। बांसुरिया जे सुर जा मिठी तू चांडो की चोॾींह जा चिटी तू। मोझ मन जी लही वेंदी आ तू जॾहिं बि साम्हूं। छनन छनन कई पायलिया मुझ दिल कई सफा घायलिया। मन मोही तड़ रागणी तू गम प गरे गा सा। वांगुर निमाणी तू सफा सुंदर स्याणी। आ गुलाम हुसैन
तूं शल तूं माणी चनन चनन कई पायलिया मुझे दिल कई सफ़ा घायलिया मन मोही तड़ रागणी तूं गम प गरे गा सा वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुकिया आहियूं। ब्रेक खां पहिरियां जेको गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं जेको आहे सोचण जो टॉपिक जेको हुयो उहो बि तमामु सुठो आहे, हुनजी तव्हांजो राय बि तमामु बहितरीनु शामिलु थी रहियूं आहिनि। कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु किथां? असां विक्रम ॻाल्हायूं था घोटकी खां। विक्रम ॻाल्हायो था फ्रॉम घोटकी। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ठीक ठीक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम थी चवां। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? टॉपिक त ॿुधो ई न आहे, चैनल ते हाणे नंबर मिलायो आहे। टॉपिक आहे त एहसास कमतरी छा आहे ऐं इंसान उन जो शिकार छो थींदो आहे। हेलो हलो आवाज़ अचे पियो? हाणे रिपीट कजो। एहसास कमतरी छा आहे ऐं इंसान एहसास कमतरी जो शिकार कॾहिं थींदो आहे? तव्हांखे मुंहिंजो आवाज़ ई न पियो अचे। तव्हांजे साइड ते शायदि नेटवर्क इशू थी सघे थो, सो तव्हां कंहिं अहिड़ी प्लेस ते वेहो जिथे नेटवर्क प्रॉपर अचे ऐं पोइ तव्हां ॿीहर कॉल कयो, छो जो नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। तव्हां एनी टाइम कॉल करे सघो था, पर नेटवर्क जो इशू जिथे न हुजे त ॿीहर कॉल कजो। प्रोग्राम में ॿीहर शामिलु थी जो। टॉपिक आहे त एहसास कमतरी छा आहे ऐं इंसान उन जो शिकार कॾहिं थींदो आहे ऐं जेकॾहिं इन जो शिकार थी बि वेंदो आहे एहसास कमतरी जो, छो हिन जा छा नुक़सानात आहिनि ऐं एहसास कमतरी जे शिकार खां असांखे कीअं बचणु खपे। इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां असांखे ॿुधाईंदो कॉल करे, पंहिंजा राय शामिलु कंदव। हींअर ताईं जेके राय शामिलु थिया आहिनि तमामु बहितरीनु, वेरी गुड, वेरी नाइस, तमामु सुठो पिया ॻाल्हायो तव्हां सभु। हाणे हींअर असां सां गॾु कॉलर आहिनि, ॾिसूं था त उहे पंहिंजी छा राय था शामिलु कनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां? उबदार लाखो दुबई खां। दुबई खां। माशाल्लाह प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। टॉपिक तव्हां ॿुधो आहे असांजो? जी जी। छा चवणु चाहींदव? टॉपिक एहसास कमतरी जो शिकार इंसान कहिड़ी सिचुएशन में अची थींदो आहे? सोचो सोचो, तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ो सेकेंड आहे। हाँ जी तव्हां असांखे गानो ॿुधायो त इहो ई काफ़ी आहे। चलो तव्हांखे असां गानो था ॿुधायूं, तव्हां गानो ॿुधिजो ऐं डेडिकेट कयूं था असां तव्हांखे। थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिलु थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। सो इहो ई असांजा कॉलर्स जंहिंखे शायदि उहे एहसास कमतरी जा शिकार हुजनि, छो जो उन्हनि खे जवाबु न ॾियणु आयो। ऐं तव्हां जॾहिं बि कॉल कयो त पहिरियां सोचो सम्झो ऐं टॉपिक खे पहिरियां गौर सां ॿुधो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां जॾहिं बि कॉल कंदा आहियो, अक्सर असांजा कॉलर्स अहिड़ा बि आहिनि माशाल्लाह जेके पूरो प्रोग्राम वेही ॾिसंदा आहिनि, प्रोग्राम जो फॉर्मेट ॾिसंदा आहिनि, प्रोग्राम जो टॉपिक ॿुधंदा आहिनि ऐं पोइ कॉल कंदा आहिनि, पोइ ॻाल्हाईंदा आहिनि। त इहा तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे त जॾहिं तव्हां पंहिंजो टाइम सीड़ाए करे कॉल कयो बि था त जेको असांजो मौज़ू आहे उन ते बि ॻाल्हायो ऐं जेको फॉर्मेट आहे उन हिसाब सां ॻाल्हायो। त इन में जेको आहे तव्हांजे लाइ बि चङाई हूंदी ऐं असांखे बि सुठो लॻंदो त असांजा कॉलर्स माशाल्लाह केॾा सुठा सुठा आहिनि। सो कॉलर आहिनि असां सां गॾु, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक। अदा केरु किथां कॉल कई आहे? इशफाक थो ॻाल्हायां, वॾो मीरो खान शहर मां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो इशफाक? खे लॻो पियो आहे तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। टॉपिक बि जेको आहे तव्हांजो तमामु सुठो आहे ऐं हिन मां असीं तव्हांजे प्रोग्राम जे जेको टॉपिक आहे हिन मां कुझु नॉलेज बि हासिलु कई आहे। बिल्कुलु 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 ज़बरदस्त आहे अॼु तव्हां पंहिंजो टॉपिक में इहो। जी जी, जेको मुंहिंजो राय आहे त एहसास कमतरी में जेको इंसान जेको अजायो जेको आहे उमेदूं ऐं अजायो ख़्वाहिशूं
उन्हनि में अची वञे थो त उहो जेको आहे एहसासु कंपनी में अची वञे थो ऐं सभ खां वॾी कामयाबी इंसान खे सिर्फ़ु तॾहिं मिलंदी जॾहिं हू इंसान जे इंसानियत जे बारे में ऐं ख़ुदा जी तख़लीक़ी प्रोग्राम खे सम्झी ऐं सही नमूने अख़्तियार कंदे पंहिंजी ज़िंदगी जी ओसारी कंदो तमामु बहितरीन पंहिंजी जेको आहे से सुठी मंज़िल ते मानींदो तमामु बहितरीन माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत तव्हां पंहिंजो राय शामिल कयो तमामु बहितरीन तव्हां असांजे प्रोग्राम में ॻाल्हायो वॾी महिरबानी को शेर ॿुधाइणु चाहींदो को सॉन्ग ॿुधाइणु चाहींदो न ॿुधाइणु चाहींदो वेल तव्हां जेको आहे सो तमामु सुठी राय शामिल कई ऐं तव्हांजी राय ते थोरो घणो असां ॻाल्हाईंदासीं अञा पर फ़िलहालु प्रोग्राम में टाइम थियो हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो सो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसूं था महबूब तू एडा हिजाबड़ा न कर महबूब तू एडा हिजाबड़ा नीहू मुझो न थो सहे नीहू मुझो न थो सहे नेड़े निकाबड़ा महबूब तू एडा हिजाबड़ा न कर महबूब तू दिल थी चवे दिलदार तुझो रुख वरी पसंद दिल थी चवे दिलदार तुझो रुख वरी पसंद नामे मौला निर्वार थी नामे मौला निर्वार थी ही मन मुहाबड़ा न कर महबूब तू एडा हिजाबड़ा न कर महबूब तू गड्डू गुलाबी नेण बई घूंघट गुंडू खणी गड्डू गुलाबी नेण बई घूंघट गुंडू खणी कहड़ा करी थो मुंह ढके कहड़ा करी थो मुंह ढके आड़ंग अताबड़ा न कर महबूब तू एडा हिजाबड़ा न कर महबूब तू घायल तो सदो एजाज चए आऊं आहियां घायल तो सदो मिलू त मिड़ई गमल मिलू त मिड़ई गमल मिठड़ा महताबड़ा न कर महबूब तू एडा हिजाबड़ा न कर महबूब तू
वेलकम बैक व्यूवर्स। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु गानो हुयो ऐं तमामु सुठो गानो हुयो। कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। डिस्कनेक्ट थी वई कॉल जेको आहे सो नेटवर्क इशू थी सघे थो या कोई भी इशू थी सके तो वेल तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, जेॾीमहिल चाहियो कॉल करे सघो था, शामिल थी सघो था। कॉलर जेके असांजा हुया उन्हनि जो चवणु तव्हां ॿुधो त इंसान हमेशह चवंदा आहिनि जेतिरी चादर ओतिरा ई पेर असांखे फैलाइणु खपनि। ऐं ॿिया कॉलर बि हिकिड़ा हुया जंहिं असांखे तमामु सुठी मिसाल ॾिनी त कंहिं जी बिल्डिंग ॾिसी पंहिंजी झोपड़ी न साड़णु खपे। असांखे कोशिशि उन झोपड़ी में ई वेही करे असांखे करणु घुरिजे त असांखे छा करणु खपे। जेकॾहिं असां पंहिंजी झोपड़ी बि साड़ी छॾींदासीं त असां किथां जा न रहंदासीं ऐं उन बिल्डिंग ठाहिण जो जेको ख्वाबु हूंदो उहो त अधु में ई रहिजी वेंदो न, मतिलबु असां सफ़ा ख्वार थी वेंदासीं। सो इंसान हमेशह जेको आहे सबर सां सोची सम्झी ऐं इत्मीनान सां पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला करे एहसास कमतरी जो शिकार न थियो तव्हां बिल्कुलु बि। अलाह पाक तव्हांखे बि जेको ॾिनो आहे उनखे बि जेको ॾिनो आहे अलाह पाक ॾिनो आहे। तव्हांखे ख़ुशि रहणु खपे, उन में तव्हांखे शुक्र करणु खपे। जेका शइ तव्हां वटि आहे उहा तमामु सुठी आहे। कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु ऐं किथां? कश्मीर सां ॻाल्हायां थो, लिप्सला कलवड़। माशाअल्लाह, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम था चऊं। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हांजूं दुआऊं आहिनि, बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। असां टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? एहसास उन में तॾहिं जेको आहे न माण्हू शामिल थींदो आहे, इंसान खे कोई टेंशन वग़ैरह हुजे या कोई माना छा था चओ? कुझु सम्झ नथो अचे, थोरो थोरो लाउडली ॻाल्हायो। हलो चलो मां इहो चवणु चाहींदुमि त बाबा नेटवर्क इशू आहे जंहिंजी वजह सां कॉल ड्रॉप थी वई। सो नेटवर्क जो ख़्यालु रखी करे कॉल कंदा कयो ऐं जेको आहे सो पंहिंजे मोबाइल जो बि थोरो ॾिसंदा कयो त कंहिं प्रॉपर तरीक़े सां की कोई माण्हू अक्सर न लाउड स्पीकर ऑन करे ॻाल्हाईंदा आहिनि या टीवी जो वॉल्यूम ऑन करे ॻाल्हाईंदा आहिनि। सो ईअं न कंदा कयो, नंढियूं नंढियूं मिस्टेक्स आहिनि उहे न कंदा कयो ताकी प्रोग्राम में शामिल थियो त प्रॉपर ॻाल्हाए सघो। नंबर इंगेज वेंदो आहे, कॉल्स जे मथां कॉल्स, कॉल्स जे मथां कॉल्स। ॾाढी मुश्किलनि सां कॉल लॻंदी आहे त उनजो फ़ाइदो खणंदा कयो ऐं ॻाल्हाईंदा कयो प्रोग्राम में ऐं को न को सुठो गानो शेयर ॿुधाईंदा कयो असांखे। सो हींअर जेको असांजो टॉपिक हुयो उहो इहो हुयो त इंसान खे एहसास कमतरी जो शिकार न थियणु खपे। इंसान खे हमेशह पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहणु खपे ऐं जेको तव्हां वटि आहे घणो आहे, जेको तव्हां वटि आहे सुठो आहे, जेको तव्हां वटि आहे तमामु बहितरीनु आहे। तव्हां पंहिंजे पाण खे हमेशह पंहिंजे पाण खां वधीक माण्हुनि खे न ॾिसी करे पंहिंजी शयुनि खे ठुकराईंदा कयो। अच्छा, कॉलर आहिनि असां सां गॾु, पहिरियां उन्हनि सां था ॻाल्हाए वठूं, पोइ मां पंहिंजो लेक्चर वरी तव्हांखे ॾींदमि, कंटिन्यू कंदमि। कॉलर आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु किथां? कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र। प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी जी। छा चवणु चाहींदव? चवणु चाहींदासीं पंहिंजो जेको विछड़ी वञे दूर थी वञे एहसास पोइ थींदो आहे। अच्छा, बिल्कुलु 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 सही था चओ तव्हां। जी जी। कोई शेर ॿुधाइणु चाहींदो, को गानो ॿुधाइणु चाहींदो? शेर या गानो? कुझु बि ॿुधायो जेको तव्हांखे सुठो ईंदो आहे। अच्छा जी ॿुधायो। विछड़ी वेंदा आहिनि पंहिंजाई, विछड़ी वेंदा आहिनि पंहिंजाई, प्यार बि उन्हनि सां यादि कबो आहे। बसि रहे। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे तव्हांजी, तमामु बहितरीनु। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदव? इलाइक़ो। जी ॿियो? बसि महिरबानी। कलाम ॿुधाईंदो हिकिड़ो असांखे? बिल्कुलु कलाम ॿुधाईंदासीं। तव्हां बसि हिते ई रहिजो, तव्हांजे लाइ हींअर ई असां हिकिड़ो सुठो कलाम प्ले था कयूं। ठीकु आहे? मोकिलायो। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। ओके, थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो हुया असांजा तमामु सुठा कॉलर जंहिं जेको आहे तमामु बहितरीनु ॻाल्हायो त इंसान खे हमेशह ख़ुशि रहणु खपे, आबाद रहणु खपे ऐं एहसास कमतरी जो शिकार न थियणु खपे। टॉपिक ऐं प्रोग्राम इहो ई हुयो असांजो। हर प्रोग्राम में असां रखंदा आहियूं डिफरेंट टॉपिक। प्रोग्राम त इहो ई हूंदो आहे, फॉर्मेट बि इहो ई रहंदो आहे, पर टॉपिक असां वटि डिफरेंट हूंदा आहिनि। सो अॼु जे टॉपिक ते तव्हां सभिनीनि जा जेके जेके राय हुया तमामु बहितरीनु हुया, तमामु सुठा हुया। उमेदु आहे त जेके असांजा सुठा सुठा कॉलर्स आहिनि ऐं जेके पंहिंजी ज़िंदगी खे सुठे तरीक़े सां स्पेंड करणु था चाहिनि उहे इन्हनि सभिनीनि राय ते अमल कंदा ऐं हमेशह पंहिंजी ज़िंदगी
ज़िंदगी में पंहिंजी शयुनि में पंहिंजी अल्लाह पाक उन्हनि खे जेको बि ॾिनो आहे उन में ख़ुशि रहंदा ऐं हमेशह मुस्कुराईंदा रहंदा ऐं असांजी बि तव्हां सां गॾु दुआ आहे ऐं हमेशह ख़ुशि रहो आबाद। उमेद आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो, गाना तव्हांखे पसंदि आया हूंदा। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक हिकु ॿीहर हाज़िर थींदासीं इन ई प्रोग्राम में हिकु नए टॉपिक सां गॾु, नयनि ॻाल्हियुनि सां गॾु, नए कॉलेज सां गॾु, नई कचहरी सां गॾु। तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। आख़िरी सॉन्ग अवां सभिनीनि जे नाम। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तहता ॿारियां, जंहिंमें ॾिनी आ मूंखे, जंहिंमें अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़ुबान आहे, सिंधह तूं सिंधी आहीं, सिंधह तूं सिंधी आहीं, तुझी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, दुनिया जे हर हिस्से हर हिस्से में तुझो वजूद आहे, जित बि वसी तू सिंधी, जित बि वसी तू सिंधी, तो साण तुझी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी आशिकन जी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तहता